प्रेसिडेंट सेट कयो, रिवाज क़ाइमु कयो, हिकिड़ी रिवायत क़ाइमु कयो त सिंध में जेको माण्हू नाजाइज़ मारींदो उनजो एवज़ो बि ॾींदो ऐं खूनीअ खे सज़ा बि ॾींदो। ऐं जिन हक़नि लाइ विड़ियो आहे भले भले वॼाइनि, भले इंजॉय कनि, भले ख़ुशि थियनि संदनि जाइज़ मुतालबनि ते, पर इन्हनि लाइ विहणो पवंदो। ख़ुशि बि थिबो, ताड़ी बि वॼाइबी, पर वेड़ करणी पवंदी। हाणे 12 चाचड़ उन्हनि जे करोड़ करोड़ ॾियो, 12 करोड़ ॾियो। ही वज़ीरा छछर मारे छॾियो जामशोरे में, करोड़ ॾियो। तानिया ख़ासकेली मारे छॾियो, करोड़ ॾियो। वो सांगड़ में रोजो ऐं महर मारे छॾियो, करोड़ करोड़ ॾियो। टंडे जान मोहम्मद में माण्हू मारे छॾियो, करोड़ ॾियो। वो जतोई छोकिरो मारे छॾियो हैदराबाद जो वठी वञी सखर में इनकाउंटर ॾेखारे, करोड़ ॾियो। सभिनी खे करोड़ करोड़ ॾियो, तव्हांजो थोरो कोन पिया कयो। इहे पैसा बि असांजा आहिनि, असांजा पैसा लुटे वरी असांखे ॾेई वरी थोरो पिया कयो। पैसा आहिनि ई असांजा सिंध जे माण्हुनि जा आहिनि। तंहिंजे करे करोड़ ॾियो, खणी 20 करोड़ ॾियो, खणी 50 करोड़ ॾियो। तव्हां इहो वाइदो कयो मूंसां न, पंहिंजे पाण सां, त 50 करोड़ वठंदासीं, 1000 करोड़ वठंदासीं, पर खूनीअ खे माफ़ न कंदासीं। खूनीअ सां पलाल थींदो, इहो वाइदो कयो था। पैसा ज़रूर मिलनि, पैसा मिलनि, तइलीम मिले, नौकरियूं मिलनि, वसीला मिलनि, रोड ठाराए ॾियो, पाणी ॾियो। हिते कैनाल छो कोन था खणी अचो? थर में कैनाल नथा आणियो, थर में यूनिवर्सिटी नथा क़ाइमु कयो। आउं मुतालबो थो कयां त इस्लाम कोट में दो भील यूनिवर्सिटी क़ाइमु कयो। दो भील जे नाले सां इस्लाम कोट में यूनिवर्सिटी खोलियो त सॼे सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे पैगाम मिले त जंहिंसां नाइंसाफ़ी थींदी उन सां इंसाफ़ बि थींदो। तंहिंजे करे आउं मुराद अली शाह साहब खां, बिलावल ज़रदारी साहब खां, इमरान खान साहब खां, गवर्नर साहब खां, सभिनी खां मुतालबो थो कयां त हिकिड़ो त हिन क़तल में जेके माण्हू मुलविस आहिनि, उन मां जेके भॼी विया आहिनि, पहिरीं ॻाल्हि त जेके नाला आहिनि उहे उन्हनि खे बेल छो थी मिले। ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां थो पुछां त जिन माण्हुनि खून में ॾिठा वाठा मुलविस आहिनि, आम सियासी कारकुन त जुलूस थो कढे त उनखे हथकड़ियूं हणी मोकिले छॾियो हैदराबाद जेल, सखर जेल, लाठी जेल, कराची जेल। ऐं जेको माण्हू खून में मुलविस आहे, कूड़नि केसनि में राज ॿधो था, जेको सचे केस में जेको माण्हू आहे उनखे वरी ज़मानतूं ॾियो, घुमंदा वतन रूपोशन, पुलिस खे ख़बर कान्हे केरु किथे हूंदा। तंहिंजे करे सभु माण्हू ॿधो। आउं IG साहब खे बि गुज़ारिश थो कयां, DIG खे बि गुज़ारिश थो कयां, SSP साहब खे मशवरो थो ॾियां त तूं धुर न थी। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे, मूं वटि अञा साबितियूं कोन्हनि, पर किन माण्हुनि जो ख़्यालु आहे, मक़ामी माण्हुनि जो, त SSP साहब इंसाफ़ कोन पियो करे। करे पियो कोन पियो करे? छा थो करे? धुर थियल कंहिंजी धुर आहे? सहाफ़िन ते तशद्दुद माना माण्हुनि जा चप ऐं ज़बान ऐं आवाज़ बंदि करणु। सहाफ़ी माण्हू जो आवाज़ आहिनि। ऐं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां इस्लाम कोर्ट जे मिठी जे सहाफ़िन ते तशद्दुद करे राति जो, आधी राति जो जेके माण्हू एहतजाज कनि उन्हनि ते दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करणु। ऐं वज़ीर साहिबान खे मूंखे ख़बर पई थोरी देरि अॻु में वज़ीर साहिबु आया, वरी चऊं तकिड़ो थी हलिया। उन्हनि वज़ीर साहिबनि खे बि गुज़ारिश थो कयां त वज़ीर साहिबान पैसा ॾियो, उहे असांजा पैसा आहिनि, असांखे ॾियो पिया, उहे थोरो कोन पिया कयो। इहे पैसा दोते भील जे वारिसनि जा ई हुआ, उन्हनि जे ई वारिसनि जे ज़मीन मां खरबे रुपयनि जी कोयलो ऐं पेट्रोल ऐं गैसूं पियूं निकिरनि सॼे सिंध मां। उहे उन्हनि खरबे रुपया लुटे, उन्हनि मां 2-2 लख रुपया 2-2 करोड़ ॾियो था। इहा त थी वञी खरार मां दाणो, समुंड मां फुड़ो, 70 सालनि खां वेठा लुटियो। पर पहिरीं ॻाल्हि मुतालबो थो कयां उन्हनि खां त पहिरीं कातिल गिरफ़्तार कयो ऐं स्पीडी ट्रायल कोर्ट में कातिलनि ते केस हलायो ऐं कातिलनि ते दहशतगर्दी जा कलम लॻाइनि कोन लॻाइनि? कातिलनि ते दहशतगर्दी जा कलम कोन था आणो? जेके मुज़ाहिरो था कनि त कातिल गिरफ़्तार कयो, उन्हनि ते दहशतगर्दी जो कलम था आणो। माना सॼो फ्रॉड पियो थिए। कंपनी बादशाह जी हुकूमत आहे हिते, ईस्ट इंडिया कंपनी अची वई आहे। एंग्रो न थी, असां लाइ ईस्ट इंडिया कंपनी थी वई, जेका माण्हुनि खे मारे ॿधे लुटे खाए
माण्हुनि खे कुटे गोलियूं हणी तबाह करे डंडा हणी तशदुद करे ज़ख़्मी करे वरी ईस्ट इंडिया कंपनी और कारपोरेट सेक्टर लाइ हर सौदो पैसो हूंदो आहे। सॼी दुनिया में जेको कारपोरेट सेक्टर हूंदो आहे कारोबारी उहे माण्हू मारे वरी चवंदा पैसो ॾेई पैसो त उन्हनि लाइ इहे चटणी आहे न। माण्हू मारियो माण्हू जो सिर वियो माण्हू जी हयाती वई पैसा ॾेई छॾियो ॿ ॾोकड़। तंहिंजे करे हीउ सभु जेको तव्हां सां थिए पियो सो तव्हां सां तव्हांजा हुकुमरान पिया कनि। ही माण्हू जेके हिते MNA आहिनि जेके MP जेके हितां सेनेटर था थियनि जेके हितां नाज़िम था थियनि उहे वरी 6 महीने खां पोइ त वरी हिते जिते आउं वेठो आहियां न हिते मुंहिंजे लाइ तव्हां सुठियूं रलियूं विछायूं आहिनि सभिनी लाइ असां भाउरनि लाइ पर हिते वरी जॾहिं उहे MNA MP था डबल रलियूं विछायल हूंदियूं 6 महीने खां पोइ वरी उन्हनि खे भाकर वेठा पाईंदासीं वरी उन सां फोटू पिया कढाईंदासीं वरी वॾेरो फलाणो खान आयो आहे साहब फलाणो खान आयो आहे फलाणो दीवान खान आयो आहे उहे दीवान खान मुसलमान खान उहे सभु ईंदा उहे वरी चवंदा त ॾाढे पड़ ॾाढे सां मुंहिंजा वास्ता हुआ ओ हिन ॻुठ ते भिट ते अॻियां हुआ चिबड़नि जी भाॼी खाई वियोसि त वरी चवंदो हा मुंहिंजो ॾाढो मर्याद तोसां चिबड़ खाईंदो। इहे ख़बरूं ॿुधाए वरी तव्हांखां वोट वठी तव्हांजा 5-7 माण्हू ख़रीद करे उहे 5-7 माण्हू थींदा वञी को वञी सेनेटर थींदो को एडवाइज़र थींदो को वज़ीर थींदो को उन मां नाज़िम थींदो कंहिंखे टको ॾींदा कंहिंखे पाई ॾींदा उहे वरी पंहिंजे समूरे लखे भीलनि लखे कोलियुनि लखे मेघवाड़नि लखे नोड़ियुनि लखे ड्राइवरनि लखे ठोसनि उन्हनि सभिनी जो सौदो करे भॼी वेंदा। तंहिंजे करे सौदो थियणु न ॾियो। पाण ही छो पिया लोड़ियूं ॿाहिरियां टाउन में पंहिंजा माण्हू छो पिया लोड़ियूं इन सोचो पाण लोड़ियूं इन करे था जो जिते ही फ़ैसिला था थियनि त ही फैक्ट्री लॻे या न लॻे इन मां मक़ामी पैसा उन्हनि फ़ैसिलनि जो इख़्तियार आहे MNA MP खे उहे पाण ठप हणी उन्हनि खे इख़्तियार ॾेई था छॾियूं पोइ जीअं वणेसि थी फ़ैसिलो कनि। पाण ट्रक में चढ़ियो वियो रहूं ड्राइवर ॿियो आहे हाणे ड्राइवर जेॾा वणेसि तॾहिं वठियो वञे पाण वेठा आहियूं पोयां सीट ते पोइ भले अकुलूं वेठा कयो अबा गाॾी स्लो हलाए गाॾी हेॾा न खणी वञु गाॾी झकी हलाए गाॾी शीशा चौक भले वेठा ख़बरूं कयो जेसीं ख़बरूं कंदव पिया तेसीं नगर पार कर खां निकिरी 4 कलाक मिठी अची वेंदो 2 कलाकनि में त वेठा ख़बरूं कंदव गाॾी स्लो पहिरीं त उहो ड्राइवर तव्हां क़बूल कयो न त तव्हां ही MNA MP क़बूल था कयो पोइ हिननि खे इख़्तियार ॾियो था इक़्तिदार ॾियो था पोइ चओ था दादा हाणे मेरे नाल ज़ोरी थी गई मैं कुछ आ गए हाणे तव्हां पाण चाह कोन गए तव्हीं पाण वञी उन सां चढ़िया आहियो गाॾी में तंहिंजे करे दोदे भील जे खून खे इन वचन में तब्दील कयो त आईंदे को बि वॾेरो ठग 2 नंबर जेको ॾुख सुख में शामिल न आहे जेको खून थियण महिल मक़तूलनि सां न खूननि सां गॾु बीठो हुजे जेको मक़तूलनि ते दहशतगर्दी जूं FIR कटराए ऐं खूननि जी मदद करे उन सां तव्हीं आईंदे हिसाब कंदो इहो आहे तव्हांजो इम्तिहान कहिड़ी पार्टी जो हुजे पीपल्स पार्टी जो हुजे नवाज़ लीग जो हुजे कंहिं मज़हबी पार्टी जो हुजे PTI जो हुजे GTA जो हुजे कहिड़ी बि इक़्तिदारी पार्टी जो हुजे मज़हबी पार्टियूं जेकॾहिं उहो ॾुख सुख में कातिलनि सां गॾु बीहे थो ऐं मक़तूलनि सां गॾु नथो बीहे उहो तव्हांजो दुश्मन उहो तव्हांजो वेरी आहे उहो वेरी तव्हां ते वर ॾेई वार कंदो उनखे हिकिड़ो दफ़ो माफ़ु कंदो वरी वार कंदो वरी माफ़ु कंदो वरी वार कंदो। तंहिंजे करे तव्हांखे आउं गुज़ारिश पियो कयां तव्हांजे ज़रिए सिंध जे माण्हुनि त हिसाब किताब दिलि में रखो ऐं जॾहिं वारो मिलंदो तॾहिं हिसाब किताब कयो ऐं आउं तव्हांजे ज़रिए IG सिंध खे गुज़ारिश पियो कयां त ही कातिल फ़ौरन गिरफ़्तार थियणु खपनि ऐं आउं इहा बि गुज़ारिश पियो कयां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खे त हिन सॼे मामले खे ॾिसनि त कातिलनि ते कीअं सहूलियत आहे ऐं मक़तूलनि खे कीअं फासाए। महिरबानी। अदा बसि ॻाल्हि थी वई हाणे न बसि हा न बसि थी वई हाणे थी वई इहा ई ॻाल्हि उते था कयूं